खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसातनि सबबि रोडनि पाड़नि ऐं समूरनि इलाइक़नि में पाणी बीहण सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बुडी बुडी वई या सिंधड़ी बुडी वई। पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि कचा घर ढही पट पइजी विया आहिनि। इलाइक़े वासी अछड़े थर जे भिटनि जो रुख कयो आहे। सी मारुन जा घोड़ा ही जिंदड़ी बुडी वई। इन मौके ते ॿोॾ मुतासिरनि जो चवणु आहे त इन ॿोॾ जी सूरत में कंहिं बि असांजी सार न लधी आहे। असां पंहिंजा घर छॾे वञी भिटनि ते रहण ते मजबूर थी विया आहियूं। इंतिज़ामिया समेत वसवारनि खे अपील करियूं था त हंगामी बुनियादनि ते पाणी खे निकाल ॾिनो वञे जीअं असीं पंहिंजे बचनि सां गॾु पंहिंजे घर में वेही सघूं। बुडी बुडी वई या सिंधड़ी बुडी वई। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।